अहम ख़बर मधेजी में शिकारपुर ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई कई वई आहे। मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस पारां ॻोठ माणक जे वांड ऐं ॻोठ अज़ीज़ुल्ला कहीर ऐं ॿियनि ॻोठनि ते चढ़ाई कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त कुझु ॾींहं पहिरियां जतोई बिरादरी जे हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल कयल अली हसन जतोई जे क़त्ल केस में घुरबल सफ़ील तुर्त, बहार तुर्त ऐं पुनल उर्फ पलो तुर्त जतोई समेत मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई पई, पर असल जवाबदार हथ नथा अची सघनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बिना जवाज़ घरनि ते चढ़ाई करे औरत ऐं ॿारनि ते तशदुद कयो आहे, जंहिं दौरान पुलिस 20 खां वधीक मेहूं बि काहे वई आहे। हुननि चयो आहे त मथनि एनसी बि दाख़िल नाहे थी, तंहिं बावजूद संदनि घरनि ते चढ़ाई नाइंसाफ़ी आहे। आगाह कर रही हूं के मधेजी में शिकारपुर जिले के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई कई वई आहे। मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस पारां ॻोठ माणक जे वांड, ॻोठ अज़ीज़ुल्ला कहीर ऐं ॿियनि ॻोठनि ते चढ़ाई कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त कुझु ॾींहं पहिरियां जतोई बिरादरी जे हथियारबंदनि जे फायरिंग में क़त्ल कयल अली हसन जतोई जे क़त्ल केस में घुरबल सफ़ील तुर्त, बहार तुर्त ऐं पुनल उर्फ पलो तुर्त जतोई समेत मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई, पर असल जवाबदार हथ न अची सघिया आहिनि। हवाले सां मधेजी खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर तौहीद ब्रोही लाइन ते मौजूद है। जी तौहीद, तफ़सीलन बाबत आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, शिकारपुर जिले के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस जेके अटालन जो डीएसपी मधेजी जो अब्दुल वाहिद बोडो की अगवानी में एपीसी चेन समेत जो मुख़्तलिफ़ जेके थाननि की पुलिस अटाला आहिनि उहे साण करे ॻोठ माणक जी वांडा, अज़ीज़ुल्ला केयर ॻोठ आहे, उन्हनि समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई कई आहिनि, जॾहिं त घरनि में जेको आहे सर्च ऑपरेशन पिणु कई वई आहे ऐं जेके ॻोठनि जो इल्ज़ाम आहे त उन जेके मासूम ॿारनि मथां पुलिस जेका मुबैना तशदुद बि कयो आहे ऐं रस्ते में जेके वाटेड़ू जेके आहिनि पुलिस गिरफ़्तार कया आहिनि। इन सिलसिले में डीएसपी मधेजी सां राब्तो थियो आहे, हुनजो इहो चवणु आहे त कुझु ॾींहं पहिरियां जेके जतोई बिरादरी जे हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल कयल जेके अली हसन जतोई जे क़त्ल केस में घुरबल सैफल तणत, बहार तणत ऐं पुनल उर्फ पलू तणत जतोई समेत मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल रूपोश जवाबदारनि जे लाइ गिरफ़्तारी कई आहे, गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई आहे, पर असल जवाबदार हथ न अची सघिया आहिनि। होॾां जेके ॻोठाणा आहिनि ॻोठ अज़ीज़ुल्ला केयर वासी ॻोठाणा, उन्हनि जो इहो चवणु आहे त पुलिस जेको आहे बिना के ॾोह जे असांजे घरनि ते चढ़ाई करे घरनि में मौजूद औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करण बाद घरनि में पंहिंजो खाधे पीते जो सामान आहे, मोटरसाइकिल आहे, कणिक जे फसल लाइ रखियल जेके बाण बि खणी वई आहे, जंहिंमें त पुलिस घरनि में बीठल 20 खां मथे जेके मेन बि खाए वई आहे। उन्हनि जो वधीक चवण त असांजे मथां हिक बि एनसी दाख़िल न आहे। डीआईजी लाड़काणो ऐं एसएसपी शिकारपुर ॿियनि वस वारनि खां हिननि मुतालबो कंदे चयो त जेका पुलिस तरफ़ां नाजाइज़ी कंदड़ एहलकार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जी ठीकु आहे तौहीद, वॾी महिरबानी।